साथ पाकिस्तान ऐं चीन में दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वधीक मज़बूत करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन में डिघी भाईवारी तमामु घणी अहम आहे। पाकिस्तान वन चाइना पॉलिसी जी मुकमल हिमायत करे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती खे 70 साल मुकमल थी चुका आहिनि। वक़्तु गुज़रण सां गॾु ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधीक मज़बूत थिया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा वधीक मज़बूत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान ऐं चीन में दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वधीक मज़बूत करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन में डिघी भाईवारी तमामु घणी अहम आहे। पाकिस्तान वन चाइना पॉलिसी जी मुकमल हिमायत करे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती खे 70 साल मुकमल थी चुका आहिनि। वक़्तु गुज़रण सां गॾु ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधीक मज़बूत थिया आहिनि। ॿिन्हिनि मुल्कनि जा लाॻापा वधीक मज़बूत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान ऐं चीन में दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वधीक मज़बूत करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन में डिघी भाईवारी तमामु घणी अहम आहे। पाकिस्तान वन चाइना पॉलिसी जी मुकमल हिमायत करे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती खे 70 साल मुकमल थी चुका आहिनि। वक़्तु गुज़रण सां गॾु ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधीक मज़बूत थिया आहिनि। ॿिन्हिनि मुल्कनि जा लाॻापा वधीक मज़बूत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। पाकिस्तान ऐं चीन में दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वधीक मज़बूत करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन में डिघी भाईवारी तमामु घणी अहम आहे। पाकिस्तान वन चाइना पॉलिसी जी मुकमल हिमायत करे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿिन्हिनि मुल्कनि जी दोस्ती खे 70 साल मुकमल थी चुका आहिनि। वक़्तु गुज़रण सां गॾु ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधीक मज़बूत थिया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा वधीक मज़बूत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।